ॿुध हाणे तूं सोचींदो हूंदे त मां तोसां गॾु वॾेरे ॾिसो हलां हा फ़ख़्रु महसूसु कंदो हूंदे। ओ भाउ जेकर अहिड़ी ॻाल्हि सम्झे थो त पोइ खणी न हल, मां पाण ई वञा थो वॾेरे ॾे। छा कंदो? हा साईं, छा कंदो? तो जहिड़े माण्हू खे छा कंदो वॾेरो आहे? जंहिं माण्हू खे पंहिंजे पीउ जे इज़त जे ज़रिए जो ख़्यालु न हुजे उनखे ॿियो माण्हू छा कंदो? तूं त सदाई हमेशह पिटको ई कंदो रहंदो आहे। इन तुंहिंजे पिटक जे करे मुंहिंजो दिमाग़ ई ख़राबु थी वियो आहे। अरे छा चवंदो आहियां तोखे? हिकु त मां कॾहिं तोखे कुझु चवंदो ई न आहियां, छो जो मूंखे ख़बर आहे जेकॾहिं मां न तो जहिड़े औलाद खे ॿ अखर चङाई जा चवंदुसि या घर छॾे वेंदो या पीउ जी टोपी लाहींदे देरि न कंदो। माना त तूं चाहीं थो त मां को अहिड़ो क़दम खणा कराईंदे ज़ियान, तॾहिं त मथो खाधो अथई न। अच्छा हाणे सच थो ॻाल्हाए त कावड़ थी लॻई आहे। हमेशह सच ॻाल्हाइण वारे खे सां ईअं ई थींदो आहे। हाणे ॾिसी छा थो हल। पर तो जहिड़े दोस्त खां त दुश्मन बनो हुयो। तूं त मूंखे माराइण पियो चाहीं न। जेकॾहिं तोखे चोरी करण जो दम ई न हुयो त पोइ घर में वञी वेही रहे हा न। यार जावेद तूं त सही थो चईं, पर यार मां छा कयां? मां त भॼी वियो हो न, पकड़ी न आ न मूंखे। मुड़ुस माण्हू पाण माराईंदो आहे, दोस्तनि जे मथां सिर्फ़ु हिकु कुर्बान कंदो आहे। यार जावेद उन्हनि त मूंखे बि सोभो करे छॾियो। तूं त निकिरी आए पर मां त सॼी राति तड़पी रहियो हुयो। सभु ख़बर आहे मूंखे, सभु ख़बर आहे। हाणे इहे ड्रामा न ठाहे। ॾिठमि तुंहिंजी दिलेरी त केतिरो तूं बहादुर आहीं। सिर्फ़ु ॾाढो हणंदो आहे, तोखां कुझु बि न थी सघंदो। जावेद हाणे तूं ख़बर आहे न, हाणे मां सिखी वियो आहियां। हाणे तूं मुंहिंजा कम ॾिसजाए न। बसि किश न बाबा, बसि कई। मां तुंहिंजे करे हाणे चोरी करणु बसि करे छॾी। वञ हले तूं हितां। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।